हज़ार छाहिन उमरियूं हज़ार छाहिन सच जे संगी चवां मां हिकिड़ो जनम वरी पूरो नथो पवां जिंदाबाद ॿीहर जनम वठां मां तुंहिंजे ज़ौक़ लाइ ज़ाती नाहे प्यार लाइ काफ़ी हिकिड़ी रुॻी हयाती इंसान जॾहिं ॼमंदो आहे त उनखे ख़बर हूंदी आहे त मां पंहिंजे माउ जे ॿधण मां निकिरी करे केॾो वॾो मामार थींदुमि केॾो वॾो कलाकार थींदुमि केॾो वॾो सियासतदान थींदुमि केॾो वॾो शाइर थींदुमि केॾो वॾो कारीगर थींदुमि केॾो वॾो मज़दूर थींदुमि छो त हिन असांजी धरतीअ में हर हिकु फ़नकार जो हिसो आहे हर हिकु मज़दूर जो हिसो आहे हर हिकु शाइर जो हिसो आहे ऐं गुलफ़ाम गुलसांगी खणिड़ो शाइर तव्हां दोस्तनि जे आॾो आहियां मुंहिंजो तारीफ़ इहो ई आहे त मुंहिंजो वालिद साहिबु सिंध जो हिकिड़ो शाइर अली गुलसांगी आवामी शाइर हुयो उनखे किताब न लिखिया पर उन हूंदे बि 5 किताब लिखिया पेपर में पींग कदी न का ॼण ॻाल्हाईंदा गुजर पाए गंज पर हुन जेके किताब रहिजी विया उहे आऊं तव्हांजी पब्लिकेशन में छपरे में करो छो त मुंहिंजे मथां उहो कर्ज़ु आहे 15 जनवरी ते आर्ट काउंसिल आर्टखंड जी इलेक्शन आहे 15 जनवरी दोस्तों यादि कजो आर्ट काउंसिल आर्टखंड जी इलेक्शन आहे जंहिंमें मुंहिंजो पैनल आहे शाह लतीफ़ पीपुल्स कल्चर पैनल उनमें मुंहिंजा दोस्त आहिनि मां चवां त कहिड़ा कहिड़ा नाला तव्हांखे ॿुधायां यार पर सभु कमाल जा साधारण ते मुंहिंजो मोहसिन आहे माचूक जतोई साहब मोहम्मद इस्माइल जतोई साहब